याद रखो दोस्त है नौजवान वक्त सॼी राति हिते वेठो हूंदो सुबुह जो उन्हें सुबुह खां सिधो उन्हें सुबुह खां सिधो जो असां लाज खां न हटंदो want to know असां चिली वठंदासीं छा सॼी सिंध हुकूमत खां वधीक ताक़तवर आहे जो बार बार असांखे लॉलीपॉप ॾिनो थो वञे को बि लॉलीपॉप क़बूल न आहे को बि लॉलीपॉप क़बूल न आहे लॉलीपॉप 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 गिरती हुई दीवार को गिरती हुई दीवार को चोर चौकीदार को चोर चौकीदार को चोर चौकीदार को माफियाओं के यार को माफियाओं के यार जिंदा है बुकला अयूब से लड़कर अयूब से लड़कर जया से लड़कर जया से लड़कर मुशरफ से लड़कर मुशरफ से लड़कर जिया से लड़कर जिया से लड़कर जोरों से लड़कर जोरों से लड़कर जोरों से लड़कर आइन के खातिर आइन के खातिर आइन के खातिर कानून के खातिर कानून के खातिर कानून के खातिर इंसाफ के खातिर इंसाफ के खातिर मजलूम की खातिर मजलूम की खातिर जिंदा है बुकला जिंदा है बुकला एसएसपी के ट्रांसफर कयो ट्रांसफर करण खां पोइ जेके बि कंदव असीं तव्हां सां गॾु आहियूं जुडिशियल कमीशन जोड़नि कंहिं लेवल ते को इन्वेस्टिगेशन कायम कनि असां हुनखे ज्वाइन कंदासीं इहो गवर्नमेंट खे सोचणु खपे हिननि माण्हुनि जे लाइ सोचणु खपे माना हिन सभिनी माण्हुनि खां एसएसपी हिकिड़ो वधीक आहे असांजो मुतालबो जाइज़ आहे हाणे शहर आहे जेको आहे सो नेशनल हाईवे बंदि आहे उन खां पोइ थी सघे थो त ॿिया मुतालबा असां न थिए तंहिंजे करे ही मुतालबो जेको आहे हिन वक़्तु मञनि त असांजे शहर आहे खे ख़तम कयूं धरणे खे ऐं असां पंहिंजे घर हलिया वञूं सर मूंखे मालूमात कान्हे काई आहे त घरो वज़ीर हिते आहे पंहिंजी पर्सनल दावत में आहे या कंहिं में बाक़ी असां जूं ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पई मां शाम खां वठी ॻाल्हियुनि ॿोलियुनि में आहियां मां ॻाल्हायो आहे मां चयो आहे त साईं ही मसइलो असांजो हल कयो ही जेकी परेशानी आहे बार एसोसिएशन जी ही सिंध जे वकीलनि जी परेशानी थी वई आहे हाणे इनखे पाकिस्तान लेवल ते असां ॾिसूं था त हे वॾे में वॾी तहरीक थींदी मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त मां उन्हनि सां ॻाल्हाए करे ही मसइलो हल कयां एसएसपी ट्रांसफर कनि ही वीचारा ग़रीब हिननि कहिड़ो ॾोह कयो आहे हिकिड़ो मुंहिंजी उमेद आहे मूंखे होप आहे त बार एसोसिएशन जी ॻाल्हि गवर्नमेंट मञींदी महिरबानी उहो बि इहो पैगाम खणी पहुता आहिनि त असां जूं ॻाल्हियूं जेके आहिनि असां पंहिंजे हुकूमत ते पुॼायूं था तव्हांजा मुतालमनि जी कोशिशि कयूं था त एसएसपी खे ट्रांसफर कयो वञे असांजी 1 पॉइंट एजेंडा आहे ॿी ॻाल्हि त असां कोन था ॿुधूं त भई असांखे कुझु ही ॾियो हीअं कयो 1 पॉइंट एजेंडा एसएसपी खे ट्रांसफर कनि असां हीअं हलूं एसएसपी ट्रांसफर वी वांट ट्रांसफर ऑफ द एसएसपी